असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, जे तो कयो कुझु ध्यान बची पवंदो ईमान, जे तो कयो कुझु ध्यान बची पवंदो ईमान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे। शिरक जी बीमारी जो इलाज ही क़ुरान आ, कूड़ न ॻाल्हायो हुज़ूर जो फरमान आ। शिरक जी बीमारी जो इलाज ही क़ुरान आ, कूड़ न ॻाल्हायो हुज़ूर जो फरमान आ। जेको कंदो इनकार उहो हिते हुते ख्वार, जेको कंदो इनकार उहो हिते हुते ख्वार। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे। रब जे क़ुरान में फ़ैसिलो अटल आ, झुके थो छो बेदर इहा तुंहिंजी भुल आ। रब जे क़ुरान में फ़ैसिलो अटल आ, झुके थो छो बेदर इहा तुंहिंजी भुल आ। आहे कमीनो शैतान जेको विझे थो गुमान, आहे कमीनो शैतान जेको विझे थो गुमान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, जे तो कयो कुझु ध्यान बची पवंदो ईमान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार, तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे। कब्रुनि मज़ारुनि ते सिर खे झुकायो न, तबला ऐं बाजा ढोल वॼायो न। कब्रुनि मज़ारुनि ते सिर खे झुकायो न, तबला ऐं बाजा ढोल वॼायो न। कम सारा ही फज़ूल मना कई या रसूल, कम सारा ही फज़ूल मना कई या रसूल। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे। पीर ऐं फ़क़ीर सभु अल्लाह जा स्वालिहिन, केई ॾिसू पीर औलाद खां बेख़ाली हिन। पीर ऐं फ़क़ीर सभु अल्लाह जा स्वालिहिन, केई ॾिसू पीर औलाद खां बेख़ाली हिन। जहिड़ो हुजे मोहताज तंहिंजो हलंदो न राज, जहिड़ो हुजे मोहताज तंहिंजो हलंदो न राज। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान, असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान। तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे, तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे। वञी जेको खाए थो अटो घटो पीर जो, ईअं हराम जीअं हॾो ख़िनज़ीर जो। वञी जेको खाए थो अटो घटो पीर जो, ईअं हराम जीअं हॾो ख़िनज़ीर जो।
इएं चयो वा क़ुरान दस्यो नबीअ जी ज़ुबान इएं चयो वा क़ुरान दस्यो नबीअ जी ज़ुबान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे हलवे खाऊ मुल्ला कई यारी हिलालवा ग़रीबनि यतीमनि जो खाईंदो हू मालवा हलवे खाऊ मुल्ला कई यारी हिलालवा ग़रीबनि यतीमनि जो खाईंदो हू मालवा नथी लभे से हदीस तंहिंजो रावी इब्लीस नथी लभे से हदीस तंहिंजो रावी इब्लीस तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे जे तो कयो कुझु ध्यानु बची पवंदो ईमान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे जुमाणे जी देग खे मुल्ला ईअं चटे थो हलवे जी थाली खां बिदती न हटे थो जुमाणे जी देग खां मुल्ला ईअं चटे थो हलवे जी थाली खां बिदती न हटे थो जुमाणे जी देग खे मुल्ला ईअं चटे थो हलवे जी थाली खां बिदती न हटे थो चए थो मरे को अमीर अचे हलवो ऐं खीर चए थो मरे को अमीर चए थो मरे को अमीर अचे हलवो ऐं खीर तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे घोड़े जा पुजारी ॾिसो घोड़े हेठां लंघंदा बाहूं ॿधी अलम खे हू को बाथी बीहंदा घोड़े जा पुजारी ॾिसो घोड़े हेठां लंघंदा बाहूं ॿधी अलम खे हू को बाथी बीहंदा चवंदा ॿुधो या गाज़ी थियो असां ते तूं राज़ी चवंदा ॿुधो या गाज़ी थियो असां ते तूं राज़ी तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे अची अहिड़ो दौर वियो सचो कोड़ो लॻे थो धणी बख़्श चाचड़ हर को तो ते वॻे थो अची अहिड़ो दौर वियो सचो कोड़ो लॻे थो धणी बख़्श चाचड़ हर को तो ते वॻे थो कंहिंजी नाहे परवाह मूं ते राज़ी या अल्लाह कंहिंजी नाहे परवाह मूं ते राज़ी या अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे जे तो कयो कुझु ध्यानु बची पवंदो ईमान जे तो कयो कुझु ध्यानु बची पवंदो ईमान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे या न मञे असां रब जो क़ुरान हिते कयूं था बयान तुंहिंजी मर्ज़ी वो यार वणे मञे